अॼु शहर में तव्हांजे ख़िलाफ़ जेको आहे एतिजा जी रैली कढी वई त शहर में सफ़ा सुथराई कोन थी थिए। शहर सफ़ा सुथराई करण जे लाइ एडमिनिस्ट्रेटर आफ्ताब मुग़ल खे हटायो वञे। तव्हांजो हिन बारे छा चवणु? साईं साहब जो एतिरो हुकुम आहे शहर जी सफ़ाई सुथराईअ जे लाइ। हे बरसाति पियूं, अलाह तव्हांखे न किॾे जेको बि गंद कचिरो हुयो टालनि जे ज़रिए छोकिरनि कोडरनि ते पाणी कढिया, नालियूं जूं खाटियूं। एडमिनिस्ट्रेटर आफ्ताब मुग़ल जी हिदायतुनि ते एतिरो कमु जारी आहे। हिन वक़्तु बि असां शहर में बीठा पिया, कुदरती आफ़त आहे, कंहिंजूं छतियूं किरियूं आहिनि, कंहिंजो मलबो किरियो आहे, उहो बि असां नथा रहियूं। जे शहर में कीचड़ आहे, गप आहे, उहो बि कोडरनि ते पंहिंजे स्टाफ खां रहिड़ायूं था। टाउन अमलो सभिनी काउंसलरनि सां सहकार में आहे ऐं मूंखे बि हिदायतूं ॾिनियूं आहिनि त काउंसलर चई, शहर वारो चवई त उन्हनि सां तूं हा में हा ईंदो। कमु आहिस्ते आहिस्ते खुटंदो आहे, हिकु महिनो न खुटंदो आहे। जेके दोस्त साहब खे हटाइण जे कढण जा कीअं आहिनि, उन्हनि जो पंहिंजो मुफ़ाद आहे, शहर जो मुफ़ाद न आहे। बाक़ी शहर में असां हिन वक़्तु बि तव्हां ॾिसो था शहर जा दोस्त बि बीठा आहिनि, मुंहिंजो अमलो बि आहे, ट्रैक्टर टाली बि आहे ऐं हर शइ आहे, असां कमु करे रहिया आहियूं। बाक़ी जेके एहतियात था कनि उन्हनि जो बुनियादी हक़ आहे, एहतियात ज़रूरी हिसाब सां कनि। असां घर वेठा हुजूं, घर असां कोन वेठा आहियूं, असां हिन वक़्तु कम ते आहियूं। पर असांखे काउंसलर 4 वार्ड जा आहिनि, साईं जुमन शाह, साईं इशफाक शाह, सिजाद मीरानी, उस्ताद निसार अहमद, इन्हनि खां तव्हां पुछी सघो था त अमलो कमु करे रहियो आहे न आहे। उहे असांखे हर चकर राति जो, ॾींहं जो, शाम जो फ़ोन कंदा, असां लबैक कंदा आहियूं। ॿियो हुकुम टाउन ऑफिसर जे त इन्हनि सां तावन में हुजो। मां हेॾे पंहिंजे कमु ऑफिस में आहियां, तव्हां इन्हनि सां तावन में हुजो, तव्हां इन्हनि खे कमु करे ॾियो। अस्सलाम वालेकुम। साईं एहतजाज करण माण्हुनि जो हक़ आहे, उहो मसइलो न आहे, पर मक़सदु असां 10 ॾींहंनि खां वठी ॾींहुं राति करे असांजी लेबर एडमिनिस्ट्रेटिव हुकूमत कमु करे रही आहे, तेज़ी सां कमु करे रहिया। हाणे माण्हू जायूं किरियूं आहिनि, मलबा आहिनि, ज़ाहिर ॻाल्हि खणण में टाइम लॻंदो आहे, जंहिंजे करे कुझु अनासिर आहिनि जेके आहिनि से उहो शर फैलाइनि था। इन जे करे थोरी दिक़त अचे थी असांजे कम में। बाक़ी को मसइलो न आहे, असां कमु कयूं था ऐं कमु असांजी लेबर ॾींहुं राति लॻी पई आहे। साईं कोई बि चई वञे, हिन जूं तस्वीरूं आहिनि, डेट वाइज़ टाइम वाइज़ असां वटि आहिनि, त असां पंहिंजो जेको आहे सो कमु करे रहिया आहियूं। बाक़ी हाणे अनासिर जेके शरपसंद अनासिर आहिनि उन्हनि खे असां कुझु बि न करे सघंदा। एहतजाज अवाम जो हक़ आहे ऐं असांखे को एतिराज़ न, भले एहतजाज कनि। मक़सदु असां कमु पंहिंजो पूरो कयूं था ऐं इनशाअल्लाह अॻिते बि कंदा रहंदासीं।